असांजो रिस्क अलाउंस हक़ आहे राइट ऐं सर्विस स्ट्रक्चर उहो असांखां खसे करे अलाए छो असां सां हिकिड़ो नाइंसाफ़ी कई वई आहे। हालांकि ॿियनि सूबनि में इहा शइ आहे, उन ते अॼु पहिरें ॾींहुं OPD जी तालाबंदी कई वई आहे। उन खां पोइ GSA जे सॾ ते 17 तारीख़ ते असां इहो ई गवर्नमेंट ऑफ सिंध खां अपील था कयूं त ख़ुदा रहम करे असांखे रिस्क अलाउंस पंहिंजो ॾिनो वञे, जेको असांजो राइट आहे। न त ॿी सूरत में इहा ई थींदी त मता कयो असां सख़्तु इक़दाम कयूं। बम ब्लास्ट हमले के इहो ज़िम करे छॾियो आहे, उन्हनि खे बि हिकु रिस्क अलाउंस आहे जेको उन्हनि खे पघार में ज़िम कयो आहे। ऐं हालांकि बम ब्लास्ट वारनि जो बि को रोज़ बम ब्लास्ट वारा न ईंदा आहिनि। असां त ॾिसो लेबॉर्टरियुनि में, एक्सरे में, वार्डन में, स्टोरनि में 24 कलाक असांजो कमु ॾींहुं राति मरीज़ सां आहे। मुतालबो ग्रैंड लाइन्स जी तरफ़ खां उन्हनि 3 मुतालबा रखी चुका आहिनि, सर्विस स्ट्रक्चर ऐं हिकिड़ो रेगुलर ऐं प्लस रिस्क अलाउंस बहाल कयो वञे। ऐं न त ॿी सूरत में जेको आहे सो इन जो दाइरो वार्डन जो बंदि कयो वेंदो ऐं जीअं उहे हुकुम कंदा असां उन मुताबिक़ पंहिंजो कमु शुरू कयो आहे ऐं असां पुरअमन थी वेठा आहियूं ऐं असांजो जिदोजहद जारी रहंदी। GSA ग्रैंड सॼी सिंध में जेको आहे OPD जो मुकमल बाइकाट आहे। ऐं हीअ सिंध हुकूमत हमेशह मुलाज़िमनि सां जेको आहे दुश्मन रवैयो रखियो आहे। माटली माह वारो सलूक हेल्थ सां त ख़ासि करे असांजा माटली माह वारो सलूक थींदो आहे। तव्हांखे ख़बर आहे महीनो पूरो असां एहतिजाज कयोसीं, उन खां पोइ असांखे रिस्क अलाउंस मिलियो हुयो जेको आहे उहो बि 2 महीना हलाए करे वरी जेको आहे बिना जवाब उनखे बंदि करण नोटिफिकेशन असांजे सम्झ खां ॿाहिरि आहे। त हुकूमत छा थी चाहे जेको आहे पैरामेडिकल खे छो थी रोडनि ते आणणु चाहे। हिकु ग़रीब माण्हू जो वाहिद सहारो गवर्नमेंट हॉस्पिटल हूंदियूं आहिनि, उन खे डिस्टर्ब करण मां सिंध हुकूमत जो मक़सदु आहे छा आख़िरकार जेको आहे असांजो वरी बि सिंध हुकूमत खे अपील आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील आहे त महिरबानी करे तव्हां ख़ुदा जेको आहे ग़रीब माण्हुनि जे मथां रहम कयो, उन्हनि जे लाइ सोचो त जीअं हे ग़रीब जेको आहे सफ़र न कनि। सरकारी हॉस्पिटल आहिनि, ज़रूरु उते जेको आहे ग़रीब ईंदो आहे, अमीर हिते कोन ईंदो आहे, उहो सभु प्राइवेट सेंटर ते वेंदा आहिनि। जेको आहे हीअ आहे ई जेको आहे गवर्नमेंट हॉस्पिटल ग़रीब जेको आहे माण्हुनि जे लाइ वाहिद सहारो, उनखे बंदि न करायो। जेको एहतिजाज आहे इहो ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते हुकुम जारी थियो आहे, जेको गवर्नमेंट असांखे मार्च खां रिस्क अलाउंस ॾियण जो ऐलान कयो, पर अफ़सोस उहो असां पंहिंजे वाइदे तां फिरी असांजे जुलाई खां ॾिनो, तॾहिं बि असां सब्र कयोसीं। करोना वबा गवर्नमेंट पाण चई रही आहे त SOP ते अमल कयो वञे, शादी हाल बंदि कया वञनि, गैदरिंगियूं बंदि कयूं वञनि, पर असां पैरामेडिकल डॉक्टर जेके फ्रंट लाइन जा सोल्जर आहियूं, करोना सां जंग लड़ी रहिया आहियूं, दुनिया हिनखे तस्लीम कयो आहे। पर असांजो उहो मिलियल रिस्क अलाउंस गवर्नमेंट फिनांस खे लेटर कैंसिल करे पैरामेडिकल में डॉक्टर ने बेचैनी पैदा कई आहे। 3 ॾींहंनि में जे असांजो इहो लेटर कैंसिल नथो कयो वञे त इंशाअल्लाह ताला GSA जो इहो हुकुम आहे त सॼी सिंध जे अस्पतालुनि जी तालाबंदी कई वेंदी। पूरे पाकिस्तान में, पूरी वर्ल्ड में जेको हिन वक़्तु कोरोना वायरस आहे त पोइ असांखे तव्हां वापसि हेल्थ जे मुलाज़िमनि खां कीअं था वठो, या त जॾहिं तव्हां सिंध गवर्नमेंट इहो ऐलान करे त बाबा कोरोना वायरस ख़तमु थी वियो या बीमारी ख़तमु थी वियो आहे त पोइ तव्हां असांजो रिस्क अलाउंस वापसि वठो। जॾहिं उहा कोरोना वायरस आहे, उहा बीमारी आहे, गवर्नमेंट उहो ऐलान थी करे त अञा बीमारी हलंदी त ओचितो जेको आहे असांजो रिस्क अलाउंस जेको आहे हेल्थ जे मुलाज़िमनि वापसि कहिड़ी वजह आहे। उन जे करे GSA जे प्लेटफॉर्म तां पूरी सिंध में मुकमिल तौर OPD जो बाइकाट आहे। जेसिताईं इहो असांजो मुतालबो पूरो न थींदो तेसिताईं असांजो बाइकाट जारी रहंदो। असां ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते OPD जो बाइकाट कयो आहे, जेको असांखे रिस्क अलाउंस ॾिनो हुयो एमरजेंसी, उहो असांखे वापसि वरितो आहे। पहिरियां बि मार्च खां वठी ऐलान थियो, उहो असांजा कटे करे 3 महीना असांखे ॾिना हुया, बक़ाया जेके आहिनि असांखे ॾिना हुया। ऐं हाणे बि सॼी सूबनि खे मिले थो, समूरनि खे असांजो रिस्क अलाउंस ख़तमु कयो आहे, असांखे ॾिनो वञे ऐं उन खां त असां कराची प्रेस क्लब ते धरणो हणंदासीं। पैरामेडिकल अमले लाड़काने जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधी त हुननि जो इहो चवणु आहे त GSA जे हुकुम तहत जेको आहे हुननि OPD जो बाइकाट करे छॾियो आहे। इहो बाइकाट जेको आहे सॼी सिंध में आहे ऐं सॼी सिंध में जेको हीउ बाइकाट आहे उन सबबि हज़ारे मरीज़ जेके हर रोज़ जे बुनियाद ते हिते इलाज लाइ अचनि था, मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़ियल आहिनि, त उहे बि तमामु घणो परेशान आहिनि। ॿिए तरफ़ जेको पैरामेडिकल अमलो आहे उहो बि परेशान आहे। हुननि जो इहो चवणु आहे सिंध हुकूमत हुननि सां नारवा सलूक करे रही आहे ऐं जेके हुननि जा जाइज़ मुतालबा आहिनि उहे नथी ॾे, मुतालबा हल नथी करे। ऐं हुन सां गॾोगॾु जेको हीउ रिस्क अलाउंस आहे, कोरोना जॾहिं हले थो त उहो रिस्क अलाउंस छो ख़तमु कयो। हिननि जो इहो मुतालबो आहे त रिस्क अलाउंस जेको आहे उहो ॾिनो वञे ऐं हुन सां गॾोगॾु ॿिया जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे हल कया आहिनि। ॿिए तरफ़ हिननि जो इहो चवणु आहे त वज़ीर आला हाउस जो ई घेरा कंदा। कैमरामैन तारिक चन्ना सां गॾु मंसूर अबड़ो, टाइम न्यूज़ लाड़काना।